ओम शांति अॼु जी मुंहिंजी तारीख़ 18/11/2024। मिठा मिठा भाव दादा चवनि था, मीठी मीठी ॿार बाप अविनाशी वैद जो हिकु ई महामंत्र सां तव्हांजा सभु दुख दूर करे ॾींदा आहिनि। प्रश्न आहे, माया तव्हांजे विच में विघ्न छो विझंदी आहे, उनजो कारण ॿुधायो। उत्तर आहे, छो जी तव्हां माया जा वॾे ते वॾा ग्राहक आहियो। हुन जी ग्राहकी ख़तमु थी वेंदी, इन करे विघ्न विझंदी रहंदी आहे। जॾहिं अविनाशी वैद तव्हांखे दवा ॾींदो आहे त माया जी बीमारी उथलंदी आहे, इन करे विघ्ननि सां डिॼणो न आहे। मनमना भव जे मंत्र सां माया भॼी वेंदी। मनमना भव जे मंत्र सां माया भॼी वेंदी। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, मनुष्य मन जी शांति चई हैरान थींदा आहिनि। रोज़ चईंदा बि आहिनि ओम शांति, परंतु इन जो अर्थ न सम्झण जे कारण शांति मांगदा ई रहंदा आहिनि। चईंदा बि आहिनि आई एम आत्मा, अर्थात आई एम साइलेंस। असांजो स्वधर्म आहे साइलेंस। पोइ जॾहिं की स्वधर्म शांत आहे त पोइ मांगदा छो आहिनि। जबकि स्वधर्म शांत आहे त पोइ मांगदा छो आहिनि। रोज़ चईंदा आहिनि ओम शांति, परंतु अर्थ न सम्झण जे कारण शांति मांगदा रहंदा आहिनि। चईंदा बि आहिनि आई एम आत्मा, अर्थात आई एम साइलेंस। असांजो स्वधर्म साइलेंस आहे, पोइ बि स्वधर्म शांत। जबकि स्वधर्म शांत आहे पोइ बि मांगदा छो आहिनि। अर्थ न सम्झण जे कारण ई मांगदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो ये रावण राज्य आहे, परंतु ये बि न सम्झंदा आहिनि कि रावण सॼी दुनिया जो आम भारत जो ख़ासि दुश्मन आहे। हिन करे रावण खे जलाईंदा रहंदा आहिनि। अहिड़ो कोई बि मनुष्य आहे जेके कोई वर्ष जलाईंदो हुजे। हिन खे त जन्म जन्मांतर कल्प कल्पांतर जलाईंदा ई आया आहिनि, छो जी इहे तव्हांजो दुश्मन ॾाढो वॾो आहे। 5 विकारनि में जॾहिं फसंदा आहिनि, 5 विकारनि में सभु फसंदा आहिनि। जनम ई भ्रष्टाचार सां थींदो अंदरि त रावण जो राज्य थियो न। हिन समय अथाह दुख आहे। इन जो निमित्त केरु? रावण। ये कंहिंखे बि पतो न आहे। दुख कंहिं कारण थींदो आहे, इहो त राज्य ई रावण जो आहे। सभिनि खां वॾो दुश्मन इहो आहे। हर वर्ष हुनजी एफिजी ठाहे करे जलाईंदा रहंदा आहिनि। रावण जी दिन प्रतिदिन छो जो हुनजो ई राज्य आहे ऐं सभु हुन सां दुखी आहिनि। दिन प्रतिदिन ॿियो ई वॾो ठाहींदा रहंदा आहिनि। दुख बि वधंदो वेंदो आहे। एतिरा वॾा साधु संत महात्मा राजवादी आहिनि, परंतु हिक खे बि पतो न आहे कि रावण असांजो दुश्मन आहे, जंहिंखे असां वर्ष जलाईंदा आहियूं। पोइ ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि रावण मरियो ऐं असां लंका जा मालिक ठहींदासीं। सम्झंदा आहिनि हीअं, परंतु मालिक त ठहींदा न आहिनि। रावण खे जलाईंदा आहिनि, सोचंदा आहिनि कि हू त बुत जलाईंदा आहिनि, लेकिन राज्य त पाईंदा न आहिनि, छो जो असली रावण त मरियो ई न आहे अञा ताईं। केतिरो पैसो ख़र्च कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हांखे एतिरो अनगिनत पैसो ॾिनो, सभु काॾे गवायो। दशहरे ते लाखों रुपए ख़र्च कंदा आहिनि। रावण खे मारे करे पोइ लंका खे लूटंदा आहिनि। कुझु बि सम्झंदा न आहिनि। रावण खे छो जलाईंदा आहिनि। हिन समय सभु इन्हनि विकारनि जी जेल में पिया आहिनि। अधु कल्प रावण खे जलाईंदा आहिनि, छो जो दुखी आहिनि। सम्झंदा बि आहिनि रावण जे राज्य में असां ॾाढा दुखी आहियूं।
ये न सम्झंदा आहिनि कि सतयुग में ये 5 विकार हूंदा न आहिनि। ये रावण खे जलाइण आदि हूंदो न आहिनि। पुछो ये कॾहिं खां मल्हाईंदा आहिनि? चईंदा आहिनि ये त अनादि हलियल ईंदो आहे। रक्षाबंधन कॾहिं खां शुरू थियो? चईंदा अनादि हलियल ईंदो आहे। त ये सभु सम्झ जी ॻाल्हि आहे। मनुष्य जी बुद्धि छा ठही वई आहे? न जानवर न मनुष्य आहे, न जानवर आहे न मनुष्य आहे, कोई कम जो न आहे। स्वर्ग खे बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि, सम्झंदा आहिनि बसि इहे ई दुनिया भॻवानु ठाही आहे। दुख में यादि त पोइ बि भॻवान खे कंदा आहिनि, हे भॻवान हिन दुख सां छुड़ायो। परंतु कलयुग में त सुखी थी न सघंदा आहिनि। भले केतिरो बि भॻवान खे चईंदा आहिनि, लेकिन कलयुग में सुखी न थी सघंदा आहिनि। दुखी त ज़रूरु, दुख त ज़रूरु भोगणो आहे। सीढ़ी त उतरणी आहे न। नई दुनिया सां पुराणी दुनिया जे अंत जा सभु राज बाप सम्झाईंदा आहिनि। नई दुनिया खां पुराणी दुनिया जे अंत ताईं जा सभु राज बाप सम्झाईंदा आहिनि। ॿार पास ईंदा आहिनि त चईंदा आहिनि कि सभु दुखनि जी दवाई हिकु आहे। ॿार पास ईंदा आहिनि बाबा वटि, अविनाशी वैद आहे न। 21 जन्मनि जे लाइ सभिनि खे दुखनि सां मुक्त करे ॾींदा आहिनि। उहा वैद माण्हू त ख़ुदि बि बीमार थी वेंदा आहिनि। इहे त अविनाशी वैद आहे। इहे बि सम्झंदा आहिनि दुख बि अथाह आहे, सुख बि अथाह आहे। बाप अथाह सुख ॾींदा आहिनि, हुते दुख जो नाम निशान न हूंदो आहे। बाप अथाह सुख ॾींदा आहिनि, हुते दुख जो नाम निशान न हूंदो आहे। सुखी ठहिण जी ही दवाई आहे। सुखी ठहिण जी ही दवाई आहे। सिर्फ़ु मूंखे यादि करो त पावन सतो प्रधान ठही वेंदा, सभु दुख दूर थी वेंदा। सिर्फ़ु मूंखे यादि करो त पावन सतो प्रधान ठही वेंदा, सभु दुख दूर थी वेंदा। पोइ सुख ई सुख थींदो। ॻायल बि आहे न, बाप दुख हरता सुख करता है। अधु कल्प जे लाइ सभु दुख दूर करे ॾींदा आहिनि। तव्हां सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। आत्मा ऐं जीव ॿिन्हिनि जो खेल आहे। निराकार आत्मा अविनाशी आहे ऐं इहे साकार शरीर विनाशी आहे। इन जो खेल आहे। हाणे बाप चईंदा आहिनि देह से देह जी सभु संबंधनि खे भुलिजो। गृहस्थ व्यवहार में रहंदे पंहिंजे खे ईअं सम्झो कि असांखे हाणे वापसि वञिणो आहे। पतित त वञी न सघनि, हिन करे चईंदा आहिनि मामेकम यादि करो त सतो प्रधान थी वेंदा। बाप वटि दवायूं आहिनि न। इहे बि ॿुधाईंदो आहियां माया विघ्न ज़रूरु विझंदी। तव्हां रावण जा ग्राहक आहियो न, उन जी ग्राहकी हली वेंदी त ज़रूरु फतकदी न, परेशान थींदी। त बाप सम्झाईंदा आहिनि इहा त पढ़ाई आहे, कोई दवाई न आहे। दवाई इहा आहे यादि जी यात्रा। मतिलबु यादि करण सां असांजा विकार रूपी आत्मा में जेका विकार बुराई रूपी बीमारियूं आहिनि इहे बि ख़तमु थी वेंदी ऐं शरीर जी बि आयु वॾी थी वेंदी आहे। हिकु ई दवाई सां तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। अगरि मूंखे निरंतर यादि करण जो पुरुषार्थ कंदव त भक्ति मार्ग में ईअं ॾाढा आहिनि जंहिंजो मुख हलंदो ई रहंदो आहे। कोई न कोई मंत्र राम नाम जपदा ई रहंदा आहिनि। उन्हनि खे गुरू जो मंत्र मिलियल आहे, एतिरो बार तव्हांखे रोज़ु जपणो। उन्हनि खे चईंदा आहिनि राम जे नाम जी माला जपणी आहे। इनखे ई राम नाम जो दान चईंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा संस्थायूं ठहियल आहिनि, राम राम जपदी रहंदियूं आहिनि त झगड़ो आदि कोई कंदा ई न, बिज़ी रहंदा। कोई कुझु चईंदो ई न त रिस्पॉन्स न ॾींदा।
है न। कोई कुछ चईंदो ई न, राम राम दॿंदा रहो। ॾाढा थोरा अहिड़ा चईंदा आहिनि। हिते पोइ बाप सम्झाईंदा आहिनि राम राम कोई मुख सां चइणो न आहे, इहे त अजब जाप आहे। सिर्फ़ु बाप खे यादि कंदा रहो। बाप चईंदा आहिनि मां कोई राम न आहियां। राम त त्रेता में हुयो, जंहिंजी राजाई हुई, हुनखे त जपणो न आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग में इहे सभु सिमरन कंदा आहिनि, पूजा कंदा आहिनि। तव्हां सीढ़ी हेठि ई उतरंदा आया आहियो, छो जी उहो सभु आहे अनराइटियस। राइटियस त हिकु बाप ई आहे न। दुनिया में त सभु अनराइटियस आहे। उहो तव्हां ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। इहे कीअं भूल भुलैया जो खेल ठहियलु आहे। जंहिं बाप सां एतिरो बेहद जो वरसो मिलंदो आहे, उनखे यादि ई न कंदा आहिनि त चहिरो ई उनजो चमक। जंहिं बाप सां एतिरो बेहद जो वरसो मिलंदो आहे, उनखे यादि करनि त चहिरो ई उन्हनि जो चमकंदो रहे, ख़ुशी में चहिरो खिली वञे, मुख ते मुस्कुराहट अची वेंदी। तव्हां ॼाणंदा आहियो बाप खे यादि करण सां इहे ठहींदासीं। तॾहिं त लक्ष्मी नारायण जो चहिरो ॾिसो, मूर्तियुनि में बि केॾो चमकंदो आहे, छो जो एॾे चमकीले बाबा खे यादि कयो अथनि न, एॾे मतिलबु सुठे शुद्ध आत्मा खे। अधु कलाक जे लाइ असांजा सभु दुख दूरि थी वेंदा। ईअं न बाबा कुझु कृपा करे ॾींदा, न, इहो सम्झणो आहे। असां बाप खे जेतिरो यादि कंदासीं ओतिरो सतो प्रधान ठहींदासीं। लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक केतिरा हर्षित मुख आहिनि, अहिड़ो ठहिणो आहे। बेहद जे बाप खे यादि करे अंदर में ख़ुशी थींदी आहे न, अंदर में ख़ुशी थींदी आहे न, पोइ असां विश्व जा मालिक ठहींदासीं। इहे आत्मा जी ख़ुशी जा संस्कार ई पोइ साथ खणी हलंदासीं। बाबा खे यादि करण सां जो अंदरि ख़ुशी थींदी आहे न, पोइ असां जॾहिं विश्व जा मालिक ठहींदासीं न, त इहे ख़ुशी जा संस्कार ई साथ खणी वेंदासीं। पोइ थोरो थोरो कमु थींदो वेंदो। हिन समय माया तव्हांखे ॾाढो हैरान कंदी आहे। माया कोशिशि कंदी आहे तव्हांजी यादि खे भुलाइण जी। सदैव ईअं हर्षित मुख रही न सघंदा आहिनि। ज़रूरु कोई समय घुटको खाईंदा। मनुष्य जॾहिं बीमार पवंदा आहिनि त उन्हनि खे चईंदा आहिनि शिव बाबा खे यादि करो, परंतु शिव बाबा आहे केरु इहे कंहिंखे पतो न आहे। त छा सम्झ यादि करनि, छो यादि करनि। तव्हां ॿार त ॼाणंदा आहियो बाप खे यादि करण सां सतो प्रधान ठहींदासीं। देवी देवता सतो प्रधान हुया, उन्हनि खे चइबो आहे DT वर्ल्ड। मनुष्यनि जी दुनिया न चईंदासीं। मनुष्य नाम हूंदो न आहे, फलानो देवता, उहा आहे ई DT वर्ल्ड, इहा आहे ह्यूमन वर्ल्ड। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बाप ई सम्झाईंदा आहिनि। बाप खे चइबो आहे ज्ञान जो सागर। बाप अनेक प्रकार जी सम्झानी ॾींदा रहंदा आहिनि, पोइ बि पिछाड़ी में महामंत्र ॾींदा आहिनि। बाप खे यादि करो त सतो प्रधान ठही वेंदा, तव्हांजा सभु दुख दूरि थी वेंदा। कल्प पहिरियों बि तव्हां देवी देवता ठहिया आहियो। तव्हांजी सीरत देवताउनि जहिड़ी हुई। हुते कोई बि उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदो ई न आहे, अहिड़ो कोई कम ई न थींदो आहे। उहा आहे DT वर्ल्ड, इहा आहे ह्यूमन वर्ल्ड। फ़र्क़ु आहे न। इहे बाप वेही सम्झाईंदा आहिनि। मनुष्य त सम्झंदा आहिनि DT वर्ल्ड खे लाखों वर्ष थी विया। हिते त कोई खे देवता चई न सघंदा आहिनि। देवताऊं त स्वच्छ हुया। महान आत्मा देवी देवताउनि खे चइबो आहे। मनुष्यनि खे कॾहिं बि न चईंदासीं। इहा आहे रावण जी दुनिया। रावण ॾाढो भारी दुश्मन आहे।
इन्हनि जहिड़ो दुश्मन कोई हूंदो ई न आहे। हर वर्ष रावण खे जलाईंदा आहिनि। ये केरु आहे कंहिंखे पतो ई न आहे। कोई मनुष्य त न आहे। इहे 5 विकार आहिनि, इन करे हिनखे रावण राज्य चइबो आहे। 5 विकारनि जो राज्य आहे। रावण केरु आहे? रावण 5 विकार आहिनि, इन्हनि जो राज्य थो हले। सभिनि में 5 विकार आहिनि। ये दुर्गति ऐं सदगति जो खेल आहे। हाणे तव्हांखे सदगति जे टाइम आदि जो बि बाबा सम्झायो अथई, दुर्गति जे बारे में बि सम्झायो अथई। तव्हां ई ऊच चढ़ंदा आहियो, पोइ तव्हां ई हेठि किरंदा आहियो। शिव जयंती बि भारत में मल्हाईंदा आहिनि, भारत में ई थींदी आहे। रावण जयंती बि भारत में थींदी आहे। अॼुकल्ह आहे दैवी दुनिया, लक्ष्मी नारायण राम सीता जो राज्य हूंदो आहे न। हाणे तव्हां ॿार सभिनि जी बायोग्राफी खे ॼाणंदा आहियो। अॼुकल्ह दैवी दुनिया, लक्ष्मी नारायण राम सीता जो राज्य हूंदो आहे। हाणे तव्हां ॿार सभिनि जी बायोग्राफी ॼाणंदा आहियो। महिमा सॼी तव्हांजी आहे। नवरात्रा ते पूजा आदि सभु तव्हांजी थींदी आहे। तव्हां ई स्थापना कंदा आहियो। श्रीमत ते हली तव्हां विश्व खे चेंज कंदा आहियो, त श्रीमत ते पूरो हलणो खपे न। नंबरवार पुरुषार्थ कंदा रहंदा आहियो। स्थापना थींदी रहंदी आहे। हिन में लड़ाई आदि जी कोई ॻाल्हि न आहे। हाणे त सम्झंदा आहियो ये पुरुषोत्तम संगम युग आहे ई बिल्कुलु अलॻि। हाणे त सम्झंदा आहियो ये पुरुषोत्तम संगम युग आहे ई बिल्कुलु अलॻि। पुराणी दुनिया जो अंत, नई दुनिया जी आदि। बाप ईंदा ई आहिनि पुराणी दुनिया खे चेंज करणु। बाप ईंदा ई आहिनि पुराणी दुनिया खे चेंज करणु। तव्हांखे सम्झाईंदा त ॾाढा आहिनि, परंतु ॾाढा आहिनि जो भुलिजी वेंदा आहिनि। भाषण खां पोइ स्मृति ईंदी आहे। इहे पॉइंट्स सम्झाइण जी हुई, है न। हूबहू कल्प कल्प जीअं स्थापना थी उअं ई थींदी रहंदी आहे। जंहिंजो पद पायो उहो पाईंदा आहिनि। त हाणे बाबा चवनि था कि सभु हिकु जहिड़ो पद न पाईंदा आहिनि। ऊच ते ऊच पद पाइण वारा बि आहिनि, त कम पद पाइण वारा बि आहिनि। जो अनन्य ॿार हूंदा उहो अॻियां हली करे ॾाढो फील कंदा कि साहूकार जी दासी ठहींदी, राज घराने जी दासी ठहींदी, इहे वॾे साहूकार ठहींदा जेके कॾहिं कॾहिं इनवाइट कंदा रहंदा। सभिनि खे थोरी इनवाइट कंदा, सभु मुंहुं थोरी ॾिसंदा, सभु कृष्ण जो मुंहुं न ॾिसंदा। बाप बि ब्रह्मा मुख सां सम्झाईंदा आहिनि, सम्मुख सभु थोरी ॾिसी सघंदा। तव्हां हाणे सम्मुख आया आहियो पवित्र ठहिण। अहिड़ा बि हूंदा आहिनि जो अपवित्र अची करे हिते वेहींदा आहिनि। कुझु ॿुधंदा आहिनि त पोइ देवता ठही वेंदा आहिनि। पोइ बि कुझु ॿुधंदा त असरु पईंदो, न ॿुधनि त पोइ अचनि ई न। त मूल ॻाल्हि बाप चईंदा आहिनि मनमना भव। हिन हिकु ई मंत्र सां तव्हांजा सभु दुख दूरि थी वेंदा। मनमना भव इहे बाप चईंदा आहिनि। पोइ टीचर थी करे चईंदा आहिनि मध्याजी भव। मनमना भव बाप चईंदा आहिनि। पोइ टीचर थी करे चईंदा आहिनि मध्याजी भव। छो जो टीचर शिक्षा ॾींदा आहिनि। मध्याजी भव मतिलबु सतयुग खे, लक्ष्मी नारायण खे यादि करो, पंहिंजे वर्से खे यादि करो जो कि पढ़ाई सां ई मिलंदो। सतयुग में केरु ईंदो? जंहिंखे चक्कर जो ज्ञान हूंदो। थोरो बि ॿुधंदा त उहो सतयुग में ईंदो। सिर्फ़ु बाप जे परिचय सां सतयुग में न ईंदो। इहे बाप बि आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे। टई यादि रहनि त ॾाढा हर्षित मुख अवस्था रहे। बाप पढ़ाईंदा आहिनि, पोइ बाप ई साथ वठी वेंदा आहिनि। ईअं अहिड़े बाप खे केतिरो यादि करिणो खपे।
भक्ति मार्ग में त बाप की कोई ॼाणंदो ई न आहे। सिर्फ़ु एतिरो ॼाणंदा आहिनि भॻवान असां सभु ब्रदर्स आहियूं। बाप सां छा मिलणो आहे उहो कुझु पतो ई न आहे न। बाप सां छा मिलंदो आहे माण्हुनि खे कुझु पतो ई न आहे। सिर्फ़ु पूजा कंदा रहंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो न, लेकिन एतिरो त सम्झनि कि कुझु बि कमु कबो आहे त हुन सां कुझु फ़ाइदो मिलंदो आहे। असां एॾी भक्ति था करूं, कुझु फ़ाइदो त थिए ई नथो। तव्हां हाणे सम्झंदा आहियो हिकु बाप आहे, असां हुननि जा ॿार सभु ब्रदर्स आहियूं। इहो बेहद जी ॻाल्हि आहे। सभु ॿारनि खे टीचर ठही पढ़ाईंदा आहिनि बाबा, पोइ सभिनि जो हिसाब किताब चुकतो कराए वापसि वठी हलंदा आहिनि। इन चीची दुनिया सां वापसि वञिणो आहे। नई दुनिया में अचण लाइ तव्हांखे लाइक़ु ठाहींदा आहिनि। जो लाइक़ु ठाहींदा आहिनि उहो सतयुग में ईंदा आहिनि। जो लाइक़ु ठाहींदा वेंदा आहिनि उहो सभु सतयुग में ईंदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजी अवस्था खे सदा हिकरस ऐं हर्षित रखण लाइ बाप टीचर ऐं सतगुरु टिन्हिनि खे यादि करिणो आहे। हितां साईं ख़ुशी जा संस्कार भरणा आहिनि। वरसे जी स्मृति सां चहिरो सदा चमकंदो रहे। ॿियो आहे श्रीमत ते हली करे सॼे विश्व खे चेंज करण जी सेवा करणी आहे। पूरे विश्व खे चेंज करण जी सेवा करणी आहे। 5 विकारनि में जो फसल आहिनि उन खे कढंदा वञो। पंहिंजे स्वधर्म जी पहचान ॾियणी आहे कि असां सभु शांत आत्मा आहियूं, पवित्र आत्मा आहियूं। वरदाना सर्व जे प्रति पंहिंजी दृष्टि भावना प्यार जी रखण वारा सर्व जे प्यारा फ़रिश्ता ठहो। सर्व जे प्रति पंहिंजी दृष्टि ऐं भावना प्यार जी रखण वारा सर्व जे प्यारे फ़रिश्ता ठहो। बाबा चवनि था स्वप्न में बि कंहिंजे वटि फ़रिश्तो ईंदो आहे त केतिरी ख़ुशी थींदी आहे। फ़रिश्तो अर्थात सर्व जा प्यारा, हद जा प्यारा न, बेहद जा प्यारा। जो प्यार करनि उन्हनि जा प्यारा न, लेकिन सर्व जा ई प्यारा। कोई कहिड़ी बि आत्मा हुजे लेकिन असांजी दृष्टि असांजी भावना प्यार जी हुजे, उनखे चइबो आहे सर्व जा प्यारा। जॾहिं असां सर्व जे लाइ प्यार जी दृष्टि रखंदासीं कि सभी सुठी आत्मायूं आहिनि, सभी सुठी आत्मायूं आहिनि, बाबा जी संतान आहे, तॾहिं सर्व जो बि प्यार असांजे प्रति हूंदो। कोई इंसल्ट करे, घृणा करे त बि हुनजे प्रति प्यार व कल्याण जी भावना उत्पन्न थिए, छो जो हुन समय उहा परवश आहे, क्रोध जे वश आहे, विकार बुराइनि जे वश आहे। स्लोगन आहे जो सर्व प्राप्तियुनि सां संपन्न आहे उहे सदा हर्षित, सदा सुखी, सदा ख़ुशि नसीब आहे। जो सर्व प्राप्तियुनि सां संपन्न आहे उहे सदा हर्षित आत्मा, सदा सुखी आत्मा, सदा ख़ुशि नसीब आत्मा आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।